सम्झनि था त उनजो कद घटाइण जेका आहे ख़ुदि मुल्क जे ख़िलाफ़ कॉन्स्पिरेसी आहे। ऐं ॾिसो इहा ॻाल्हि आऊं तव्हां सां इतफ़ाक़ नथो कयां असां शहबाज़ गिल कहिड़ी ही जेको फिज़ूल रिडिकुलस खां वधीक ॿियो को लफ़्ज़ नथो थी सघे, लेकिन ही कहिड़ी ॻाल्हि थी अगरि इमरान ख़ान जो कद वॾो आहे सियासी तरह, अगरि माण्हू हुनखे चाहिनि पिया त चारि माण्हू कीअं वेही फ़ैसिलो कंदा कद घटाइजे, छो घटाइजे। अगरि नवाज़ शरीफ़ जो कद वधी वञे थो अवाम में त केरु थींदा आहिनि चारि छह माण्हू वेही या ॿ टे माण्हू वेही फ़ैसिलो करणु त हाणे नवाज़ शरीफ़ जो कद घटाइजे छाकाणि त असांजी ॻाल्हि पूरी नथो ॿुधे। इहा कहिड़ी ॻाल्हि थी, इहा त लॉजिक न आहे। बाक़ी ज़ाहिर हिकिड़ी मतिलबु इहा कहिड़ी क़ुर्बानी तव्हां इमरान ख़ान खां घुरो पिया। इहा क़ुर्बानी अगरि इमरान ख़ान खे ॾियणी हुई त पोइ इहा पीपल्स पार्टी भुट्टो खे बि ॾियणु खपे हा, बेनज़ीर साहिबा खे बि ॾियणु खपे हा, पोइ नवाज़ शरीफ़ खे बि ॾियणु खपे। जेको हुन महिल जो जेको हुकुम थिए पाड़े वारा ॾियनि, तव्हां चओ था त इस्लामाबाद वारनि खे ॿुधणु खपे, इहो तव्हांजो ख़्यालु आहे। हिकु लॉजिक छा पोइ डेमोक्रेसी त न थी न। ॾिसो आउं हिन जे हक़ में न आहियां त इहो को हू थिए, लेकिन पॉइंट इज़ कि अगरि इमरान ख़ान जो कद आहे पोइ ठाराइण में तव्हांजो ई हथु हो न। मतिलबु हिन पर्टिकुलर किसे खे न ऐं हिन जी शहबाज़ गिल खे कंहिं सूरत जस्टिफाई नथो करे सघिजे। ऐं हिन ते चैनल्स खे पंहिंजो हिकिड़ो चेक एंड बैलेंस रखणु खपे त केरु छा थो ॻाल्हाए, लेकिन हाणे की कॉन्स्पिरेसी में चैनल खे शामिल करणु, चैनल छो कॉन्स्पिरेसी कंदो। असां वटि धुर त आहे न यार, हाणे इहो त कोई राज़ न आहे न। इमरान ख़ान बि चए पियो त रुगो ARY मुंहिंजो मौक़ो हलाए पियो, ऐं चए पियो जो दूसरे चैनल पाण सभिनी ख़बर आहे दूसरे चैनल कहिड़ा आहिनि। सो लेकिन मूं पढ़ियो पिए कंहिं मूंखे फॉर्वड कयो जेके CEO आहिनि ARY जा सलमान इक़बाल साहब, उन्हनि जो हो त भई ही वक़्तु अॼु ARY जो आहे सुभाणे के ॿिए ते अची सघे थो। त मूंखे यादि आयो त जियो जा मीर शकील रहमान खे जॾहिं नायब गिरफ़्तार कयो इन इमरान ख़ान जी हुकूमत, ऐं ॿिया चैनल उन महिल जेके आहिनि ढोल वॼाए रहिया, त हू जियो वारा बि चवनि पिया त भई अॼु असांजो वक़्तु आहे सुभाणे तव्हांजो अची सघे थो। अच्छा की ॻाल्हि हू पिया कनि, वरी ॿिए जो वारो ईंदो त ही माठूंदा, वरी हू गोड़ कंदा। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ प्रेस जो इशू आहे त फ्रीडम ऑफ प्रेस जेको आहे उहो सिर्फ़ु ज़ाती झड़ो सहाफ़ी जो न हुजणु खपे त मूंखे तकलीफ़ पहुचे त मूंखे सहाफ़त यादि अची वञे, आज़ादी सहाफ़त यादि अचे। ॻाल्हि इहा आहे त आज़ादी सहाफ़त हूंदी त अॼु मूं ते तकलीफ़ आहे सुभाणे तव्हां ते बि तकलीफ़ हूंदी, अगरि न आहे, अगरि आहे त अॼु मूंखे बि तकलीफ़ न थींदी सुभाणे तव्हांखे बि न थींदी। पर ही त जेको ठीकु आहे कॉम्पिटिशन आहे, बिज़नेस राइवलरी आहे, लेकिन हिकिड़ी हिन मामले में असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेको आहे हुनजो को माज़रत सां आऊं त हुनजो हिसो आहियां, पर हिन वटि को हू न आहे हिकिड़ी हिकिड़ो लार्जर इंट्रस्ट नथा ॾिसनि। पर्सनल इंट्रस्ट तमामु हावी हूंदो, अख़बारनि में बि हूंदो, पर जॾहिं लार्जर इंट्रस्ट ईंदो हो फ्रीडम ऑफ प्रेस जो त पोइ मुख़्तलिफ़ इदारा, पोइ मुख़्तलिफ़ वर्किंग जर्नलिस्टनि जा इदारा, हिते इहो नथो थिए।